नाज़रीन नुसरत फ़िरोज़ मां अवां खे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे विया रिज़वान अली जुमाणी। मोरो SHO अली अकबर खोखर खुफ़िया इतला मिलण ते मोरो भरिसां ॻोठ अरबाब अली चांडियो में रेड करे बदनाम ज़माना मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल गुल हसन वलद अली गुल चांडियो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 30 बोर पिस्टल ऐं मैगज़ीन 4 गोलियूं हथ करे गुल हसन चांडियो ते क्राइम नंबर 295/2025 A1 सिंध एक्ट तहत केस दाख़िल करे चालान करे छॾियो। हाणे मौक़े ते SHO मोरो अली अकबर खोखर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾोहारी केतिरा बि बासर छो न हुजनि, ॾोहारियुनि खे बख़्श न कयो वेंदो। मोरो जे शहरनि जी जान ऐं माल जी पुलिस मुहाफ़िज़ आहे। ॾोहारियुनि ऐं मंशात फ़रोशनि खे वार्निंग ॾियां थो त समाज में वारदातूं बंदि करे शराफ़त वारी ज़िंदगी गुज़ारनि। ॿी सूरत में ॾोहारियुनि लोफरनि मंशात फ़रोशनि जा घर मुस्मार करे संदनि खे इश्तिहारी ॾोहारी करार ॾियारियो वेंदो, जंहिं जा ज़िम्मेवार पाण हूंदा।